छा खणी आई मुखे मान ला जहर आने में मुआ भला वरी जबान कढी न के चखी थी ना त हराम जानवर वांगुर फटकी मारी वेठा तू भी वेठी जे ताणी में शाख में लाने जला रस्तो पे थी गोले भले तुझो भाई बूथा जा के सवारी मीटर के बाहे लगी आ मां भी चई शिकिल गुम कर गंडे ठाण वाली मशीन तू भी मानू ही या प्लास्टिक की बोतल ते ट्रक चढ़ी वया तू भी वेठी इए वेठी जण वेठी हल हल ठयो तो कोन ठहे न ठहे मड़ी तुजी बेइज्जती करनी मतलब त इज्जत सां ता शिकिल गुम कोन कंदी हां मशकिरन जो हाने वनी के वण के टेक दे पी त माकोड़ा मर मत कनी सुबह जो छाई जड़ो बूत करे पी रह जाए मां तो के दसी रहंदस हां मां तो के असो कौन दसदस मां तो के जीरो कौन सरीनस हां मां तो के जेरो छडे सजी उम्र ख्वार छड़ दी बदवा तो जा सेठ साहब पापा ॾाढो ॾुखियो कमु आहे केड़ो चाह पियण जो न बाबा सेठ साहब न के बेज़बान जानवर जो एहसास करण जो अरे हेॾे छो थो पाण खे बेज़बान जानवर चई चङो भलो माण्हू त आहीं मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां बाबा साईं तव्हां चयो वरी ॿुॾे था सम्झो अजीब ॻाल्हि आहे साईं त पोइ वरी कंहिंजी ॻाल्हि थो करी सेठ साहब हूअ आहे न पाण वारी परी गॾे बाबा ॾाढो परे निकिरी वई आहे परे अरे बाबा हिते ई ॻोठ में हूंदी मवालीअ खे वठी वञी वराए अचीसि कहिड़ो इंडिया वई हूंदी अमिताभ बच्चन सां मिलण सेठ साहब साईं एतिरो परे कान वई आहे उते ई बीठी आहे वाड़े में पर साईं गुम सुम लॻी पई आहे न खाए थी न वीचारी पीए थी वरी छा छो अथसि छा वरी छा साईं इहो पुराणो केस थो लॻे इन राकेट गॾह वारो ॿियो वरी कहिड़ो मतलब त परी इश्क जे दरिया में गोता खाई रही आहे फिर तू डॉक्टर जो बंदोबस्त कर जीअं परीअ खे परूड़े न त इन वलूअ खे हथ ॿधना पवंदा सेठ साहब बाबा ॾिसूं था डॉक्टर खे तव्हां बि पाछायो इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे परी धारियनि में फाथी आहे मरंदी न त ॿियो छा कंदी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।